खैरपुर मां ख़बर ईंदाल त यूसी शादी शहीद जे ॻोठ सईद खान इलाक़ो में अब्दुल खालिक दारेजू जो घर के सोलर प्लेट जे तारुण मां बा घर अंदर रखियल सामान अन्न बो लटो कपड़ो रोक रकम सोन समेत मोटरसाइकिल पानी जी बीको मशीन सोलर प्लेटूं बैटरी समेत सॼे सामान के बा वकोड़े वई। घर अंदर पयल सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठ अची विया। यूसी शादी शहीद जे चेयरमैन फ़कीर शेर अली ॾेतो फौरन पहुची फायर ब्रिगेडियर गाड़ी घुराए बाहि विसाइण में मदद कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। तक जी MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह के फौरन इतला ॾिनो वियो। मुतासिरन पारां माली मदद करण जी अपील DC खैरपुर के इतला ॾिनो वियो। बाहि जी जगह विज़िट लाइ चयो। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।